नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे घोटकी में खबर ॾींदा आहियूं तो घोटकी में बल्दियाती इलेक्शन खां अॻु ही सियासी माहौल गरम, सियासी जोड़ तोड़ शुरू थी वियो। महर ग्रुप जो अहम एहतियाती सलीमुल्लाह कलोड़ पंहिंजी बिरादरी समेत पीपी में शमूलियत इख्तियार करे छॾी। केतिरनि वरियनि ताईं महर ग्रुप सां जुड़ियल कलोड़ बिरादरी जो चङो मुड़ुस सलीमुल्लाह खान कलोड़ पंहिंजी घोटकी वारे रिहाइशगाह ते पीपी में शमूलियत करे छॾी। इन मौके ते सूबाई वज़ीर जाम इकरामुल्लाह खान धारे जो MNA सरदार मोहम्मद बख्श खान महर सां मुलाक़ात करे पाकिस्तान पीपल्स पार्टी में शमूलियत जो ऐलान करे छॾियो। इन मौके ते सलीमुल्लाह खान कलोड़ चयो आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी में शमूलियत जो ऐलान करियां थो। हाणे मुंहिंजो मरण ऐं जीअण पाकिस्तान पीपल्स पार्टी सां गॾु। इन मौके ते सूबाई वज़ीर जाम इकरामुल्लाह खान धारे जो चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी अवामी पार्टी है जंहिंमें माण्हू शमूलियत करे रहिया आहिनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।